हिंगोजा वेझो सूफ़ी बुज़ुर्ग ताज मोहम्मद जो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। उर्स जे मौक़े ते डांदन, उठनि जी डोड़ ऐं कबड्डी जा मुक़ाबला कराया विया। तफ़सील ॿुधारे आहे अब्दुल जब्बार चांग। हिंगोजा भरिसां ॻोठ भेलार वॾा में सूफ़ी बुज़ुर्ग ताजल फ़क़ीर जो सालियानो उर्स मुबारक जो सक़ाफ़ती मेलो धामधूम सां शुरू थी वियो आहे। 3 ॾींहंनि वारे मेले में डांदन ऐं उठनि जी डोड़ जा मुक़ाबला कराया विया। डांदन जी डोड़ वारे मुक़ाबले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल 20 खां वधीक जोड़नि हिसो वरितो, जॾहिं त उठनि जी डोड़ वारे मुक़ाबले में बि 100 खां वधीक उठनि हिसो वरितो। डोड़ जे मुक़ाबलनि में हिसो वठंदड़ उठनि ऐं डांदनि जे सवारनि खे इनामनि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त कबड्डी रांदि जो बैनल सूबाई मुक़ाबिलो पिणु थियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे टीमनि हिसो वरितो। ताजल फ़क़ीर जे मेले में सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। मेले में आयल उठनि, डांदनि ऐं कबड्डी जे शौक़ीननि टाइमियूं सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। शुक्रगुजार आहियूं। हे असांजी सिंध जी सखावत खे मां पाण ज़िले घोटकी खां आहियां। हे तो गड़ी खैरे खां हे असांजी सिंध जी सखावत आहे। असां चवंदा आहियूं गेम खे उजागर कयो वञे। सिंध गवर्नमेंट इन गेम खे हिकिड़ो दफ़न करे छॾियो आहे। असां हर वज़ीर खे, हर मिनिस्टर खे अपीलूं कयूं आहिनि, पर इन गेम खे ख़तमु तव्हां न कयो। असां इहो मुतालबो आहे जेकी कोटा अचे थी कंहिं बि सूबे उन्हनि खे मिले थी, सिंध सूबे खे हर जॻह ते नज़रअंदाज़ कयो आहे। कहिड़ो बि हुजे, MNA हुजे, MP हुजे, सभिनी पंहिंजे घरनि भरण लाइ कयो आहे। तव्हां किराओ ॾिसो, हितां क्रिकेट में कंहिं ॿी गेम में न मिलंदो। मल ऐं कोडी कोडी में इहे गिरोड वॾी अछी ॾाढ़ी जा बुज़ुर्ग माण्हू पुराणे दौर जा गेम ॾिसंदा। असांजो गवर्नमेंट खे मुतालबा असां जेका फंड अचनि पिया उहे बि असांखे ॾिना वञनि। जेकी असांजूं कोटाऊं अचनि थियूं उहे असांखे ॾिन। पंजाब में हर सहूलियत आहे, सिंध में काई असांखे सहूलियत न आहे। टाइम असां जे दरगाह ते जेके ॾाढे ताजमन सूमरो बेलार जे जेको ते असांजा बांदेड़ा अचनि था, उहे सॼी सिंध मां अचनि था ऐं उन में उठ काए अचनि था, डांद काए अचनि था। सिंध पंजाब जी कबड्डी थिए थी पई, नंगर थींदो आहे, सूफ़ी महफ़िल थिए थी पई ऐं असां ॾाढो ख़ुशी महसूसु कंदा आहियूं जेका सॼी क़ौम मिली करे हीउ मेलो कराए थी। फेबरवरी जे 2 तारीख़ खां हीउ मेलो शुरू थींदो आहे हर साल। इहा सालूनी तारीख़ आहे जेका हर साल असांजी जेको आहे मुक़ररु थियल आहे। ऐं फेबरवरी जी 2 तारीख़ खां शुरू थींदो आहे, 6 तारीख़ ताईं असांजो जारी रहंदो आहे। ऐं असां हिन दरगाह ते जेको आहे फ़क़ीर दरवेश मियां ताजमंद सूमरो बेलार उनजी यादगार कमेटी जो मां चेयरमैन बि आहियां ऐं मुतवली बि आहियां। इहो असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेको असां मेलो मलाकड़ो कयूं था न। देसी परदेसी महिमान अचनि था, ॾाढो दिलि खे सुकून मिले थो। मिठाई आहे, मैसून, जलेबी आहे, बर्फी आहे, ॿिया हर क़िस्म जा 11-12 आइटम आहिनि। रश तमामु सही आहे, सुठी आहे। हक़ीक़त इहा आहे त ॾाॾे ताज मोहम्मद जो ही उर्स मुबारक हर साल असीं ॻोठ भेलार वॾा जा वासी इंतिहाई एतिराम ऐं अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। ऐं ही निज सिंध जे सक़ाफ़त जो रूब आहे ऐं उञाण बि आहे। ऐं सॼी सिंध खां जे कुंड कुड़श खां उहो हाला हुजे, थरपारकर हुजे, दादू हुजे, जोई हुजे, वारे हुजे, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिते कई आयल शौक़ीन, जिन में डांदनि जा बि जेको आहे सो तमामु बहितरीनु मुक़ाबला थींदा आहिनि ऐं उठनि जा बि जेको आहे तमामु बहितरीनु करतब हूंदा आहिनि, जंहिंसां माण्हू लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि, महज़ूज़ थींदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो वॉलीबॉल जेको आहे हिन साल उनजो असीं नऊं ट्रेंड वरितो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा ही मेला, अहिड़े क़िस्म जा मंच सजाए असीं सॼी दुनिया खे अमन जो पैगाम था ॾियूं, इतिहाद जो पैगाम था ॾियूं। ॼमूं, बर्फियूं ऐं उन खां अलावा माओ आहे, हर शइ आहे। माशाल्लाह मेलो सही तरीक़े सां हले थो ऐं रोज़ी अलाह मालिक आहे, उहो रब ॾियण वारो आहे। ॿियो ॾाढो मियां ताजमहल ॾींदो रोज़ी। खैरपुर ज़िले खां अचनि था पोइ उठनि जी गोई अथसि, डांदनि जी गोई अथसि, पंहिंजो कबड्डी अथसि, सिंध पंजाब VIP पोइ ॿार बच्चो अचे थो, असांजी बि रोज़ी थिए थी फर्स्ट क्लास। पोइ 12 महीने ईंदा आहियूं, हर साल ईंदा आहियूं। पोइ मेलो आहे फर्स्ट क्लास ॾाढे जो, हर साल ईंदा आहियूं हिन मेले ते। पंहिंजो ॿार बच्चो ईंदो आहे, अॼु वरी हुयो पंहिंजो नगर न्याज़ बि हुयो, फर्स्ट क्लास हुयो, ॿार बच्चो बचे थो। हर शइ ख़रीदारी बि भली थी हले, फर्स्ट क्लास रोज़ी।
दौलत मामन सावाया तुझे डरते तुझी जानी दौलत मामन सावाया तुझे डरते तुझा जानी दौलत मामन सावाया तुझे डरते काजल सानी दौलत मामन सावाया पाए तुझे दर्दे झुमरियों पाए तुझे दर्दे झुमरियों पाए ना तुझे दर्दे फकीर गायन तुझे दर्दे झुमरियों पाए ना तुझे दर्दे झुमरियों पाए तुझे दर्दे फकीर गायन तुझे दर्दे काजल सानी दौलत मामन सामाया हो मेहरबानी मेरी आरंजी में सूफ़ी ताजल फ़क़ीर जो 3 ॾींहंनि वारे मेले में किताबुनि जा स्टॉल बि लॻाया विया जॾहिं त ॿारनि जे तफ़रीह लाइ झूला पिणु लॻाया विया मेला कमेटी पारां ॾांदनि उठनि जे मुक़ाबलनि में कामयाबी हासिल कंदड़ सवारनि ऐं मालिकनि खे इनाम पिणु ॾिना विया जॾहिं त कबड्डी खटींदड़ टीमनि खे इनामनि सां पिणु नवाज़ियो वियो कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग टाइम न्यूज़